वालेकुम सलाम। मां प्राइमरी मास्टर है, मुझो नालो हमीर है। मां मुनासिब तो न तो समझा। ज़ेबू बस बाबा अल्लाह जी शय हुई घुराए वतई। तोखे खबर न है ज़ेबू गुज़ारे वई। ज़ेबू गुज़ारे वई? क्यों गुज़ारे वई? ये नामुमकिन है। तव्हांखे शायद गलत फहमी थी है। मां के गलत दर ते अची वियो आहियां। तूं प्राइमरी मास्टर ज़बन निसा के बारे में तो पुछे न? हाँ, मां उनजो मामू आहियां। कंहिं मास्टर के खिलाफ डायरेक्टर वट ज़ोरी सां शायदी ॾियारियूं। हुतां मोटी ॾाढी परेशान हुई। घर आई वो छो तो बेहोश थी वई। डॉक्टर वटि खणी वियासीं। डॉक्टर ने ॿुधायो त हुन मग़ज़ जी रग फाटी पई। तूं अंदर अच। तूं अंदर अच। प्रिया, 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 प्रिया तोखां सवाइ शहर बाह लॻल बंभोर थी पवंदो आहे। मूं नसीबनि जे कातिब जी तहरीर न पढ़ी आहे प्रिया, पर तोखां जुदा थी मां फ़क़त ख़िज़ा जे हिकु मौसम में जीअंदुसि। बाक़ी टिनि मौसमनि में मरी वेंदुसि। मां उहो अणपूरो इंसान आहियां प्रिया, जंहिंजे तकमील जो करिश्मो फ़क़ति तो वटि आहे। मां तोखां सवाइ बेमक़सद आहियां, बेमाना आहियां। मां उहो बादल आहियां जंहिंजे नसीब में आसमाननि जी आवारगी लिखियल आहे। मां विछोड़े जी अलामत थी जीअंदुसि प्रिया। समुंड मुझे बेचैन रूह जी शायदी ॾींदो। मां टिजां थो प्रिया, मां टिजां थो। मां टिजां थो मतां मुंहिंजे पीउ खे तव्हांजे घर में मान न मिले, मतां खेसि बेईमानो न कयो वञे। मुंहिंजो पीउ ॾाढो मिसकीन आहे, ॾाढो सबाजड़ो आहे। मां तोखां जुदा थी वेंदुसि, हयातीअ खे इल्ज़ाम समझी जीअंदुसि, तमन्नाउनि जे कशकोल में ख़ैरात न वठंदुसि। मुझे पीउ जे मान खां मथां ई मुझी मोहब्बत ना है प्रिया, मुझी मोहब्बत ना है। दातार ऐं मङणी कोन वसीलो विच, साई ताल तंदुन जी साई चारण चित, जे हिते जे हुत त ॻाल्हि मिड़ाई हिकु। प्रोफेसर साहब, तूं हिकु भेरो वरी मुंहिंजे पुट सां मिली त ॾिस, हुनजे अखियुनि में ॾिस, गौर सां ॾिस, हुनजे अंतर में झाती पाए ॾिस।
अहिड़नि जवाननि जे लाइ शाह लतीफ़ सॻोरे फरमायो आहे त मूं से ॾिठा मां जिन ॾिठो पिरीअ खे रही अचिजे रातड़ी तिन जुंगन संधी जाए तिनी जी साञाए तुरहो ठीकु होश में तो ही चपाली तू मुझे दर ते अची मूंखे गार थो दी निकिरी वञ मुंहिंजे घर मां निकिरी वञ ऐं चवां थो गेट आउट आपी अम्मा आपी आई है तेरा आया है तेरा खुश आई हाँ माँ पहुंच जाए हो ठीक है अचो जनाब हमीर सुमरा वाली संद अचो असांखे तव्हांजे आमद जो इंतज़ार हो असां वटि अव्हां जी अमानत रखी आहे ही आहे अव्हां जी अमानत अव्हां जे बादशाही ख़त्म थियण जो परवानो दस्तखत बकलम डीओ एजुकेशन खुद जीअं त डॉक्टरी मुआइने ऐं तपास सां मालूम थियो आहे त हमीर नाले प्राइमरी मास्टर जी दिमाग़ी हालत ठीक न आहे उन लाइ खेसि हिकदमि नौकरीअ मां डिसमिस थो कजे खूनी बेरहम ऐं कातिल आहियो ख़ासि करे तूं ऐं तुंहिंजो सुपरवाइज़र तव्हीं खूनी आहियो ज़ेबूअ जा कातिल आहियो ज़ेबूअ जा तव्हीं ज़ेबू छा थियो आहे ज़ेबूअ खे ज़ेबू मरी वई आहे ज़ेबू मरी वई हू मुई न आहे उनखे तव्हां मरण ते मजबूर कयो आहे तो तुंहिंजे सुपरवाइज़र तुंहिंजे तालीमी खाते तव्हां पंहिंजे निज़ाम में प्राइमरी मास्टर खे गुलाम समझो ऐं हुनखे ज़र ख़रीद ख़ादिम समझो पर मां गुलाम न आहियां आज़ाद आहियां ज़ेबू जो इंतकाम आहियां अबा मेरा मुंहिंजो हिन में कोॾो कोन्हे मां त ज़ेबू खे पंहिंजी धीउ वांगुरु सम्झंदुसि मां त तुंहिंजो सॼणो आहियां मां तोखे ज़िंदा न छॾंदुसि कमी का वॾो बचायो पुलिस ने तुझे खिलाफ बयान ॾेई प्रोफेसर अकरम मुआहिदे जी भंजकड़ी कई आहे हालांकि तय इहो थियो त हू तोखे पाण वटि घुराईंदो ऐं रुॻो आॾी पुछा कंदो ऐं को बि उॿेरो क़दम न खणंदो पर प्रोफेसर अकरम न फ़क़ति उॿेरो पर ग़लति क़दम खयो आहे खेसि सिखत मिलणु घुरिजे हंगामो करायोसि हा कराईंसि पर फ़िलहाल न शाह साहब कहिड़ी सिखत ॾिजेसि तूं अॼु की इंक्वायरी में हुन ॾाढो पेश न थींदे ऐं न अचण जी वजह खेसि फ़ोन ते ॿुधाईंदे चइजांसि त असीं उस्तादनि खे पंहिंजी वालिदेन जी जाइ ते सम्झंदा आहियूं
तमाम मुआहदे जी भंजकड़ी करे असांजे एतमाद खे धोखो ॾिनो आहे। ठीकु आहे, मूंखे ॾियो फोन त मां हाणे थो ॻाल्हायांसि। चस कहिड़ी तकड़ आहे, ॻाल्हायूंसि था। तूं भाई मां अचां। हाँ हेलो, अच्छा तूं आहीं? हा, मां महमूद पियो ॻाल्हायां। कीअं आहीं? ठीकु आहियां, न बि आहियां। नाराज़ त न आहे न? नाराज़ आहियां, न बि आहियां। असां हेॾो एतिरे ॾींहंनि खां फोन छो न कई? मिलण बि न आहे। असल में मां ॻोठ वियल हुउसि, मिट माइट ज़मीनी चूंडण लाइ उथी खड़ा थिया आहिनि ऐं सभिनी हिकिड़ी सीट ते नॉमिनेशन पेपर भरिया आहिनि। तिन में सुलह सफ़ाई पे कराईसीं। अॼु मोटियो आहियां ऐं अचणु शर्त तोखे फोन करे पंहिंजी हाज़िरी लॻाई अथऊं। तूं ॻाल्हियुनि जो गहीर आहीं। आख़िर आहे न मिनी सियासतदान। न सोन, मां सॼी दुनिया सां सियासत करे सघां थो, पर तोसां न। महमूद, तूं जॾहिं इलेक्शन में बीहंदे न तॾहिं मां तुंहिंजे लाइ वर्क कंदी हुअसि। तूं मुंहिंजे लाइ वर्क कंदी आहे? छो? तव्हांजे ख़ानदान में घर वारनि खे पंहिंजे वरनि लाइ कमु करणु न ॾींदा आहिनि? न न, अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। असांजे मुल्क जी आबादी जो 54% औरतूं आहिनि। उनमें मां तुंहिंजे लाइ कमु कंदी हुअसि, तोखे खटाईंदी हुअसि। सुन, असीं खटण लाइ ई पैदा थिया आहियूं। असांजे ख़ानदान जो रिकॉर्ड आहे त हिते असां का बि चूंड हाराई न आहे। एॾो तकबुर न कर, वॾनि वॾनि जा तरा निकिरी वेंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पाण अजय डेग में पइजी वियासीं। प्रोफेसर साहब जिन आहिनि छा घर में? आहिनि, पर बालकनी में वेठा आहिनि, कंहिं चीते जो इंतज़ार करे रहिया आहिनि। अच्छा, चङो, पाण सुभाणे ॻाल्हाईंदासीं, किथे प्रोफेसर साहब जिन अची न वञनि। एॾो ढुरी थो। चवंदा आहिनि न त उस्ताद खां ॾिजणु सादतमंदी आहे, सो मां बि हिकु सादतमंद शागिर्द आहियां। ओके, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। शिवरे, मुंहिंजे ख़्याल में प्रोफेसर अची वियो हूंदो। मां तोखे नंबर मिलाए थो ॾियां, तूं ॻाल्हाइसि। हा, ॻाल्हाइसि। हेलो, मूंखे प्रोफेसर अकरम अलीअ सां ॻाल्हाइणो आहे। मुंहिंजो नालो शामिर आहे। ठीकु आहे, मां होल्ड करियां थो। हेलो, प्रोफेसर अकरम स्पीकिंग। मां शामिर पियो ॻाल्हायां सर। मां सम्झां थो हाणे मुंहिंजे अचण जो को फ़ाइदो कोन्हे, छाकाणि त मां अहदनामे जी भञकड़ी कई आहे। मूं अहदनामे जी का बि भञकड़ी कान कई आहे शमीर पुट। इहो तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ कंहिं भड़कायो आहे। माय डियर प्यूपिल, समवन मस्ट हैव इन्वेस्टिगेटेड यू अगेंस्ट मी। मूंखे आॾी पुछा लाइ वक़्तु ॾेई तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ थाणे ते दरख़्वास्त ॾेई मुंहिंजे एतमाद खे छीयो रसायो आहे। अरे बाबा, उहा दरख़्वास्त मूं पंहिंजे बचाव लाइ ॾिनी आहे, तुंहिंजे ख़िलाफ़ त न ॾिनी आहे। दैट एप्लीकेशन वाज प्योरली फॉर माई ओन प्रोटेक्शन पुट। असीं शागिर्द तव्हां उस्तादनि खे वालदेन जी जॻह ते सम्झंदा आहियूं, पर तव्हां वालदेन वारे किरदार जी नफ़ी कई आहे। तंहिं करे मां अॼु न ईंदुसि। ठीकु आहे, अॼु न त सुभाणे, परीहं, टुमारो, डे आफ्टर टुमारो, तंहिं परीहं। ठीकु आहे, ईंदड़ हफ़्ते आचर ॾींहुं। यू मीन कमिंग आचर न? इट्स ओके, फाइन इनफ। पर सर, कंहिं बि क़िस्म जो खेल न कजो। मतां मुंहिंजी गिरफ़्तारी लाइ पुलिस खे घुराए वियो, नतीजे नुक़सान लाइ अमीं ख़ुदि ज़िम्मेवार हूंदा। अरे शमीर पुट, कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? यू आर माई मोस्ट फेवरेट स्टूडेंट। चङो, सी यू ऑन कमिंग आचर। ख़ुदा हाफ़िज़। I will see you, शमीर उर्फ चीता गोरीला। आऊं तोखे चङी तरह ॾिसी रहंदुसि। शाह साहब, अहमद अली आयो आहे। अहमद अली? वो पाण वारो SHO न आहे? अच्छा अच्छा, मोकिले तरस। ख़बर न छो आयो आहे। तूं ईअं कर, अंदर वञी वेही, मां ॾिसां थो। हा ठीकु, तूं अंदर। अस्सलाम वालेकुम शाह साहब। वालेकुम अस्सलाम। अचो अहमद अली साहब, लो। कहिड़ा हाल?
मोला जी मेरा शाह साहब ॿियो हाल वाल यार नओं DSP आयो आहे SP जा अलाए कहिड़ा कन भरिया अथसि जो मुंहिंजे ट्रांसफर जा सिर्फ़ु लाइन हाज़िर जा ऑर्डर कढी वियो आहे तूं कोई फिक्र न कर सुबह 10 बजे ताईं या त DSP ट्रांसफर हूंदो या धड़ेलनि पोयां कच्चे में ड्यूटी में हूंदो चङो हाणे यार तरस एतिरी तकड़ आहे छा अॼु असां सां हिकिड़ो ड्रामो त कंदो वञो छा जो ड्रामो TV वारनि ड्रामा ॾेखारे असांखे एक्टर बनाए छॾियो आहे शमीर आयल आहे तोखे ॾिसी लिकी वियो आहे साह पियो निकिरेसि तूं रुगो मुंहिंजी ॻाल्हियुनि में हाउकार में कंदड़ लुटजां केॾी मारा विझने छा साहब घटि में घटि मुंहिंजी पंहिंजी हयाती में त ईअं कोन थींदो तूं वेही मां ॾिसांसि चङो थियो जो तूं हिते अची लिकी वई तोखे SHO कॾहिं ॾिठो त न आहे न कॾहिं बि न मूं त कॾहिं कहिड़ो ग़लति कमु कयो बि न आहे मुंहिंजे ख़्याल में कंहिं मुखबरी कई आहे त तूं हिते आई न त SHO ते कॾहिं बि न अची आहे ख़ैर तूं मुंहिंजी यार आहीं तोला जान बहाज़िर आहे शाह साहब पोएं पासे का ॿी ॾाकण कान्हे का न शमीर तूं चोर न आहीं आईंदे जो लीडर आहीं हिन क़ौम जी तो में वॾियूं उमेदूं आहिनि ही क़ौम हेठे आहे विचोले तबिके में लीडरशिप लाइ वाइजाए रही आहे ऐं उन्हनि खे लीडरशिप तूं ॾींदी इहे चोरनि वांगुरु भॼण तो लाइ शानतो न आहे तूं वेह कुझु कयूं था चऊं हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध तुंहिंजो नालो कलंदर बख्श आहे तूं मुंहिंजे पाड़ेसिर जो माइट आहीं ऐं हिते टेलीफोन करणु आयो आहीं ठीकु हाणे तूं मूंसां गॾु अचु हीअ पघार कर कलंदर बख्श अंदर साहब कलंदर बख्श आहे असांजे पाड़ेसिर जो माइट आहे हिते फोन करणु आयो वेही कलंदर बख्श असांखे कंहिं ग़लति ख़बर ॾिनी वई त शमीर हिते आयल आहे शमीर हिते हुजे हा त मां पाण हुनखे तव्हांजे हवाले कयां इन करे न जो को ॾुआरी आहे इन करे जो हुन को बि ॾोह न कयो आहे हू शागिर्दनि जो उभरंदड़ लीडर आहे तव्हांजी सरकार खे शायदि इहो अंदाज़ो न आहे त शमीर खे गिरफ़्तार करण खां पोइ कराची खां ख़ैबर ताईं तमामु कॉलेज यूनिवर्सिटियूं ऐं स्कूल बंदि थी वेंदा कॉलेज खुलनि या बंदि थियनि शमीर खे हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु गिरफ़्तार कंदो आहे कलंदर बख्श तो कॾहिं शमीर उर्फ़ चीते गोरीले खे ॾिठो आहे न कॾहिं बि न चङो मां हलां थो अहमद अली चइबो त पाण बि फिल्म में कमु करण जहिड़ा थी वियासीं पकोड़ा पई तरी या पावा पई रधी 5 मिनट बाबा 5 मिनट ये 5 मिनट तमाम घणा आहिनि 5 मिनटनि में त खटियल मैच बि हाराए विझबी आहे अच्छा भाई बाबा केतिरा दफ़ा वारनि ॾींहंनि में बेटल इनामी कप खाइण जो ख़्यालु थियो पर बेटल कपनि मां पेट थोरी भरबो आहे वाह मां बि पेट न आहे भरबो राति जे एवज़ सुठी नौकरी मिलण जो रवाज त हाणे पियो आहे असां बेच खटे सोचींदा हुआसीं त ही असांखे मिटल कपनि बदिरां चङेड़ी मानी छो नथा खाराई ही आहे असां देसी माण्हुनि जो देसी फास्ट फूड असां ब्रोस्टडा छा लॻंदो
मुझे भगल टूटल जीवन साथी ने केराए रखी वो बाबा इरा गुना कया थी जा जिस जो उडी भगल टेप दे तोबा तोदर वेटो बुधन तो आई अरे अम्मा चंगा कम वरी केड़ा कया हूं बे तो बता है ध्यान सा रब साईं राजी आवाज घट करे बाबा हाँ तक जी पे हूंदो भली कुछ हारामी थे हाय वो भी यार आरामी हूंदो अमा खबर थी ये काफी तेजी गायल है फकीर अब्दुल गफूर जी मुझो यार हो सचल साईं जे मेरे ते गाईंदो हो तो हाँ मैं हथ विझी रोआरे विझंदो हू मूंखे छॾे वियो पर मूं खेसि न आहे छॾियो तूं खा बरती बाबा चखिंदे चखिंदे अध का वधीक चट करे आई आहियां छा लूण चखण लाइ हाँ त पोइ हिन जो बि लूण चख बात खोल आई हाँ हाणे तूं हीअं कर तूं ही कप ऐं मेडल वेही साफ़ कर त मां थो ही प्लेट साफ़ करियां कपड़ो ने बाबा कपड़ो शाबाश ही कबाड़ खानो कम जो न कार जो संभाले छो रखियो अथई बाबा अरे चरी हे मौजन यादगिरिन के तू कबाड़ खानो थी चई ये अम्मा एक कप एक मेडल सा एक ट्रॉफी सा मजू हजारे यादगिरियों वाबस्ता है यो कप तो देखा होते ही कप ढाका मोहम्मदन फुटबॉल क्लब जे खिलाफ हैट्रिक करण ते मिलियो हो हैट्रिक समझी ना रांद में का ट्रिक हुंदी हाय शाबाश अकुलमंदा ही मुझे शाबाशी शाबाश जॾहिं न लागी ता टे गोल कप त उहा थींदी आहे हैट्रिक मूं ढाका मोहम्मदन टीम जे खिलाफ टे लाॻीता गोल कया हुआ पोयों गोल मूं मथे सां टकर हणी कयो मुंहिंजो मथो वञी गोल जे पोल सां लॻो हो हेरिस ते 8 टाका लॻल थी 8 टाका पर ही हाणे त कम जा न आहिनि न बाबा वॾी कम जा आहिनि बाबा मूं जहिड़नि जी ज़िंदगी में यादुनि जी मीरास खां सवाइ ॿियो रखियो चाहे छो अमीर शमीर ऐं मां तुंहिंजी ज़िंदगी जी मीरास न आहियूं बाबा अरे अम्मा टे त मुंहिंजे लाइ सभु कुझु आयो ख़ासि करे तूं बाबा जीअं राकासन जो कबूतरनि ऐं तोतनि में साह हूंदो आहे तीअं मुंहिंजो साह तो में छा हू शामिर चीतो चिबड़ो किथे आयो ख़बर थी बाबा रूपोश आहे हाँ चई वियो आहे त लीडर खे ज़िंदगी में कुझु अर्सो जेल में ऐं कुझु अर्सो रूपोश ई गुज़ारणो पवंदो आहे पब्लिक खां लिकण ऐं जान छॾाइण जी सुठी टल आहे ओयो आयो अथई शामिर ख़ान भटकियल पार्सल वञी दर खोली वञ बाबा बाबा कोई पुलिस वारो आहे हाँ तू अंदर योगा करो अरे गुलन खान बीठो छो हलियो अंदर बाबा तू पंजो आई हलियो अब्बा ए बाबा
भली करे आए महिरबानी खत पट जी पुछा लाइ आयो ई न चाचा ऐसे जो साहब तव्हांखे सॾायो बाबा ऐसे थे के वञी चओ त तोखे खत लिखण वारनि जी मस कुटी वई आहे खीसा खाली थी विया आहिनि समझी या पकड़ो चाचा को ॿियो कमु अथसि ॿियो कमु बस बस मां समझी वियुसि वो शामीर जे मामले में पुछणो हूंदो चङो तो हुन कर इहो असां टपालियुनि जे जनरल बॉडी जी मीटिंग आहे मां मीटिंग मां थींदो थाणे ते पहुचंदुसि ठीक है समझी था ना मीटिंग में वञणु ज़रूरी आहे बाबा समझी था ना मुंहिंजी ॻाल्हि हा कुझु कुझु त सम्झां पियो ये जेकी समझींदो वो वञी ॿुधाइजांइ हा चइजांइसि त मीटिंग मां थींदो थाणे ते पहुचंदो ठीकु आहे पर अचिजो ज़रूरु हा इधो यार गुलड़ गोपांग को खड़केदार सलूट त हण सोचिया पई के जिंदगी एतरे कदर बेरहम ऐं ज़ालिम छो थींदी आहे जो चाहण वारनि खे इम्तिहान ऐं आज़माइश में विझी छॾींदी आहे मूंखे ईअं महसूस थी रहियो आहे ॼण मां पुलिस रात ते बीठी हुजां पुल हेठां टहकंदड़ समुंड आहे ऐं मुंहिंजे मथां सिज सवा नेज़े ते बीठो आहे आखिर आउं छा कयां के प्लीज के फॉर गॉड सेक मुझी मदद कर मुझे ॿुधाए त आउं छा कयां एक तरफ तू आहीं के ऐं ॿिए तरफ मुझे पीउ जी बेइंतिहा दौलत मुझे ॿिन्ही मां कंहिं हिक जो इंतखाब करणो आहे पर तोखां बगैर जिंदा न रही सघंदसि तोखां जुदा थी जीवन जो तस्वर ही मां नथी करे सघां के मां तुंहिंजे लाइ लादवा थींदसि पंहिंजे पीउ जी समूरी दौलत ठुकराए छॾींदसि न तानिया न इन किस्म जा उभरा ऐं जज़्बाती फ़ैसला अॻिते हानिकार साबित थी पवंदा त पोइ मां छा कयां तोखां जुदा थी वञा ऐं पाण खे गम ऐं तकलीफ़ जे तारीक़नि में गुम करे छॾियां तानिया ला दवा करण जहिड़ियूं ॻाल्हियूं माइट ॿारनि खे सिर्फ़ डेॼाइण लाइ कंदा आहिनि तूं हिकु मिल या हिकु कारखाने जे लाइ असुल ज़िद ॿधी बीह रह अमीर मोहम्मद मिल्कियत मां तोखे हिसो ॾियण ते मजबूर थी पवंदो त पोइ तूं छो नथो हार्डबोर्ड जो कारखानो मुंहिंजे नाले करी हा हा छो न हिकु कारखानो कहिड़ी शइ आहे तानिया मुंहिंजी जान बि तुंहिंजे लाइ हाज़िर आहे पर मां चाहियां थो त तोखे पंहिंजी ज़ाती मिल्कियत हुजे तोखे ख़बर आहे के त मुंहिंजो पीउ केतिरो ज़िद्दी माण्हू आहे तोखे चङी तरह सुञाणी थो अगर मूं तोसां शादी कई तो हिकिड़े धक में मूंखे लादवा करे छॾींदो पर मूंखे परवाह न आहे मुंहिंजे लाइ त सभु कुझु तूं आहीं के तूं ही छो नथी करीं तानिया फिलहाल तूं शादी जो जिक्र न कर अवल पंहिंजो हक़ हासिल कर ऐं उन खां पोइ दुनिया जी का ताक़त असांखे शादी करण खां रोके कान सघंदी तूं छा थो समझी के किरोड़नि जो बिज़नेस कंदड़ मुंहिंजो पीउ एतिरे क़दर अबोझ ऐं सादो आहे पापा त ॿिए हंधि मुंहिंजी शादी करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं ॾाज में तोखे पंहिंजी मिल्कियत मां हिसो बि ॾींदो हा हिकु नई टेक्सटाइल मिल अमीर मोहम्मद वक्ती तौर ते असांखे जुदा करण में कामयाब थींदो पर हमेशा लाइ न शादी खां पोइ तूं उन शख्स खां तलाक वठी छॾियो ऐं पोइ असीं ॿई शादी करे छॾींदासीं के तूं एतिरनि दागनि वारी तानिया खे क़बूल करे सघंदे
तुझा दाग मुंहिंजा दाग आहिनि तानिया। तोखे हासिल करण जे लाइ मूं दागनि खे क़बूल कयो आहे, पर मां नथो चाहियां त मुंहिंजी तानिया मुंहिंजे करे टेक्सटाइल मिल खां महरूम थी वञे। हिकु ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में आई आहे के तो ॿुधायो त हिकु काउंसलर तुंहिंजो दोस्त आहे जंहिं वटि 2-3 निकाह रजिस्ट्रार आहिनि। हा आहिनि। पोइ इहो ई त छो न पाण ॿई खुफ़िया निकाह करे छॾियूं? इनमें रिस्क है तानिया। छा जो रिस्क के? टेक्सटाइल मिल खां महरूम थियण जी। मुंहिंजो मतिलबु आहे त जॾहिं तूं मुंहिंजे निकाह में अची त तो वटि पंहिंजी ज़ाती मिल्कियत हुजे, तूं हिकु मर्द जे रहमो करम ते न हुजी। मां जेकी कुझु सोचे रहियो आहियां तानिया, तुंहिंजे हक़ में सोचे रहियो आहियां। तानिया तूं मुंहिंजी ॻाल्हि समझी थी न? चङी तरह समझा थी के सब कुछ समझा थी। आखिर तू मुझे हक में न सोचींदे त ॿियो केरु सोचींदो? किरियो तॾहिं संदसि उमिरि 4 साल ऐं कुछ महीना हुई। हाँ डॉक्टर साहब, डबू जॾहिं पहिरियां दफ़ा पिंग तां किरियो त संदसि उमिरि 4 साल ऐं कुझु महीना हुई, पर इहो वाक़ियो वरी ॿीहर बि थियो ऐं तॾहिं डबू जी उमिरि 7 साल ऐं कुझु महीना हुई। डॉक्टर साहब, मां मुल्क जे अंदरि ऐं मुल्क खां ॿाहिरि वॾनि वॾनि न्यूरो सर्जन्स खां संदसि इलाज करायो, पर कुझु बि न थियो। हमेशा मूं इहे सभु रिपोर्ट्स पढ़ी छॾियूं आहिनि। डॉक्टर साहब, डबो कुछ भी सही, असांजे रूह जी राहत आहे, असांजो साह आहे। हमेशा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो त हिन खां पहिरीं बि कॾहिं डबो ते गशी जो दौरो पियो आहे? न डॉक्टर साहब, कॾहिं बि न। भला कॾहिं मथे जे सूर जी शिकायत कई अथसि? न, नॉट एट ऑल। डॉक्टर साहब, हूअं त डबू जी सिहत तमामु सुठी आहे, पर कल्ह अचानक वेठे वेठे गशीअ दौरो पियसि ऐं बेहोश थी वियो ऐं 5-10 मिंटनि खां पोइ वरी पंहिंजो पाण हो। बाबा मुंहिंजी दिलि हिन पासे आहे। डॉक्टर मां आहियां तूं? कंपाउंडर, अली बाबा जो पेट बिल्कुल खाली आहे, पेट में कुआ डोड़ी रहिया आहिनि। सरकार, गरीब आवाम खे बुख लगी आहे। तूं चुप कर। गरीब आवाम खे जॾहिं बुख लॻंदी आहे ॻाल्हाईंदो रहे, शुक्र कंदो आहे। अड़े तूं शुक्र कर, वॾनि माण्हुनि खे बुख जी बदिरां डाइटिंग नसीब थींदी आहे, हूंदे शुदे बि उन्हनि खे कुझु न नसीब थींदो। चढ़िया गरीब आवाम जूं अखियूं बिल्कुलु ख़तम, ज़ुबान बि गायब आहे। हिन करे ही गरीब आवाम न ॾिसी सघे थो, न ॿुधी सघे थो, न ॻाल्हाए सघे थो। हिन करे ख़ामोश, हिन करे हिनखे दमन कयो वञे। सरकार, गरीब आवाम ॿुधी बि सघे थो, ॾिसी बि सघे थो, ॻाल्हाए बि सघे थो। सरकार, गरीब आवाम तूं ॾिसी सघी थो? हाँ सरकार। ॿुधी सघी थो? जी सरकार। ॻाल्हाए सघी थो? हाँ सरकार। ठीकु आहे, 500 रुपया जल्दी कर। गरीब आवाम खां 500 रुपया फी। डॉक्टर मुंहिंजो गरीब आवाम मरी वियो आहे। डॉक्टर मुंहिंजो गरीब आवाम मरी वियो आहे। हाणे बाबा शाही खे वोट केरु ॾींदो? जलशन में केरु ईंदो? रस्तनि ते गोलियूं केरु खाईंदो? डॉक्टर मुंहिंजो गरीब आवाम मरी वियो आहे। डॉक्टर मुंहिंजो गरीब आवाम मरी वियो आहे। वेंदा थी मां ॾिसां थो डबो हेॾां। डबू पुट, ये है डॉक्टर फन फनी। डॉक्टर फन फनी, वेरी फनी। हाथ मिला पुट डॉक्टर साहब सां। Behave yourself। बाबा, मां थोड़ो सच ॻाल्हायां? हाँ पुट, तो सच ॻाल्हायां। डॉक्टर वेरी फनी हथ मिलाइण जी फी त न वठंदो? न डबू, मां का फी न वठंदुसि। त पोइ मां फी वठंदसि। बाबा साईं, मां वरी थोरो सच ॻाल्हायां? हाँ पुट। मां आहियां डॉक्टर डबू शीपी। डबू?
इहो सीपी छा आहे? कैश पेमेंट। मां मरीज सां हथ मिलाइण जी फी वठंदो आहियां, मरीज वटि पीअण जी फी वठंदो आहियां, मरीज मारण जी फी वठंदो आहियां। उफ, हाणे मां मञा थो ऑपरेशन थिएटर में 15 मरीज बेहोश पिया आहिनि, हुननि जो ऑपरेशन करणो आहे इमीडिएटली। कंपाउंडर, माण्हू नवाब, फॉलो मी। हमीद साहब, हिन जी दिमाग़ी हालत ईअं ई रहंदी है, छो जो हिन जे दिमाग़ जी रगनि में जेके गोरियूं आहिनि से ऑपरेशन ज़रिए ख़त्म करणियूं पवंदियूं। ऑपरेशन ज़रिए? डॉक्टर साहब, ऑपरेशन का सवाब आई मीन मेडिसिन या ॿी का थेरेपी? यह वक्त ज़ाय करण वारी ॻाल्हि आहे। हिन जे दिमाग़ में जेके रत जा क्लाट्स आहिनि से तमामु ख़तरनाक आहिनि। इहो फ़ैसिलो तव्हांखे जल्दी करणो पवंदो। चाचा गुलाम ॾाढो को ज़ोरावर माण्हू आहे, ॿुधो न अथई त पुलिस वारनि सां न दोस्ती चङी ऐं न दुश्मनी चङी। भला बीठो हुजां या वेहण जी बि गुस्ताखी करियां? वे ॾिसे छा साहब, असांजे मसलक में दुश्मनी लिखियल ई कान्हे, तंहिं करे कंहिंसां दुश्मनी न आहे। बाक़ी दोस्ती माण्हुनि ऐं मिलुनि खां वठी हर जानदार ताईं आहे। तव्हां सां बि दोस्ती आहे, जंहिंजा ॻाल्हि नथी वणे त पोइ मां वञा थो। तरस चाचा तरस, तकड़ छा जी अथई? हिते वली को पंहिंजी मर्ज़ी सां अचे, पर वेंदो असांजी मर्ज़ी सां आहे। साहब, ही वण हवा जे ज़ोर ते था लुॾनि या तुंहिंजे हुकुम सां था लुॾनि? ॾिस चाचा, वरी ठुमरी थी वणी न? न ठुमरी त तो ते असर ई कान थी करे। बाक़ी माल कंस जो राग या भीम प्लासीअ जा पलट हणजनि तो को घुब विझनि। बाक़ी साहब, ॻाल्हि त ॿुध, हिकिड़ो सवाब जो कमु त कयो। छा नालो अथसि, मुस्तक़िल नज़र बंद विहारियो अथई न, नालो छा त गुलाम हुसैन। वाह जो नालो थो मिलेसि मूंसां, हुनजो नालो आहे गुलाम हुसैन, मुंहिंजो नालो आहे गुलाम अली। बस साहब, हुन ते को नंढो वॾो इल्ज़ाम हणी खेसि टीप ॾियारे छॾ, सज़ा काटे माना आज़ाद थिए। हिते त रूह ई फना थी थो वीचारे ग़रीब जो। चाचा अच तक मंज़र ॾेखारियां। अच्छो, गुप्ता मूंखे छॾी ॾिनी। तूं अच त सही। मुस्तक़िल नज़रबंद ठीकु आहे न? छा आहे? चाचा, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो वॾो पुटु हमीर वॾो ज़ालिम समीर खे हथु करे न सघे, मुंहिंजा दरवेश पुट खे धोखो खणी कयो अथई। अहिड़ी का ॻाल्हि कई त मूंखे गिरफ़्तार करे नाक में बंदि करी। तहमुल चाचा, तहमुल। तालीम खाते जे आला अमलदार नहीं, हेल्थ ऑफिसर जो रायो आहे त अचो अचो अचो।